खैरपुर नाथन शाह में ज़ालिम शख्स जी ज़ाल ऐं मासूम धी ते फायरिंग, 1 साल जी मासूम नीगरी क़त्ल, ज़ाल ज़ख़्मी। खैरपुर नाथन शाह वेझो मुगैरी जो दड़ो में ज़ालिम शख्स सद्दाम लिगारी गोलियूं हणी 1 साल जे मासूम धी मुस्कान लिगारी खे क़त्ल करे छॾियो। जनत गोलियूं लॻण सबब संदसि घरवारी सीमा सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॻणती जोगी हालत में लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त वाक़ियो करण बाद जवाबदार सद्दाम लिगारी मौक़े तां फरार थी वियो। इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त औरत मुड़ुस खां कावड़ जी माइटनि वटि तरसियल हुई ऐं मुड़ुस सां गॾु वञण ते इनकार करण बाद मुड़ुस इंतहाई कदम खणंदे मथनि फायरिंग कई आहे, जंहिं जे नतीजे में संदसि 1 साल जी मासूम धी मुस्कान लिगारी क़त्ल थी वई। जनत घरवारी सीमा लिगारी सख़्त ज़ख़्मी थी पई। वाक़े बाद जवाबदार मौक़े तां फरार थी वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे, खैरपुर नाथन शाह भरिसां ॻोठ मुगैरी जो दड़ो में ज़ालिम जवाबदार सद्दाम लिगारी गोलियूं हणी पंहिंजे 1 साल जे मासूम धीअ मुस्कान लिगारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जनत घरवारी सीमा लिगारी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे ज़ालिम जवाबदार पारां मासूम धी खे गोलियूं हणी क़त्ल करण वारे अफ़सोसनाक वाक़े ते इलाइक़े में ॾुख जी लहर छांइजी वई आहे।